देख न थो सघे पर दिल में सांडे रखी सघे तो। जिंदगी में खुशियन सां गॾु पीड़ा ॾींदड़ लम्हात बि ईंदा आहिनि जंहिंमें उस्ताद ऐं दोस्तनि जी अलविदाई भी हिकु दिलि अफ़साद लम्हो आहे। उस्ताद जेको इंसानी अज़मत जो इल्मु बरदार आहे, उस्ताद जेको हथनि मां उधाए जी लथ खसे रोशन ॾींहुं ॾिए थो। सर नूर मोहम्मद बि उन्हनि उस्तादनि मां हिकु उस्ताद आहे जंहिंजो शागिर्दनि सां गहरो तालुक़ संदसि शख़्सियत खे अयां करे थो। साईं नूर मोहम्मद जंहिंजो 6 साल असांजी मथां शफ़क़त भरियो हथ रहियो पर उहो हथ हाणे सवे शागिर्दनि खे अलविदा करे रहियो आहे। साईं नूर मोहम्मद जंहिं असांखे शागिर्दनि खे शख़्सियत खे अयां करे पंहिंजी 6 साल शफ़क़त भरियो हथ हमेशह पुठी रहियो। जिते सर अब्दुल गनी जी निगरानी, सर नूर मोहम्मद जा टहक, सर चंदर जी मैथ जा मुझाईंदड़ हिसाब, सर नवाब जा साइंसी अंदाज़ में बयान कयल लेक्चर न विसंदड़ लम्हात में कुझु लम्हो आहे। उन सफ़र जे दौरान काफ़ी सारियूं छोकिरियूं गॾु पढ़ंदड़ रहियूं पर शादिया सां हिकु अलॻि ऐं न टुटंदड़ रिश्तो जुड़ी वियो। ऐं उस्तादनि सां गॾोगॾु क्लास जी साथियुनि खे बि अलविदाई दुआ ॾींदी हुअसि त सदाईं ख़ुशि रहनि। आख़िर में आउं इहे सिटूं चई पंहिंजी जाइ वरितनि। सिकंजे सगन जा छिके जल जो छेड़ा, सिकंजे सगन जा छिके जल जो छेड़ा, जे हूंदी हयाती वरी थींदा मेड़ा, चङो पार बेड़ा चङो पार बेड़ा।